खोड़ माण्हू मिल्कियत जे लालच में न्याणियुनि जे सो नथा ॾियनि। बाबो मरियो हाणे भाइर भेण खे सो नथा ॾियनि। हदीस में चलो मदीने वारे मीर फरमायो जेको गडियल मिल्कियत मां पी जी मिल्कियत मां जेके भाइर एकड़ी सुई भी फबाए विया न जन्नत में ओतरो सुई जेतरो सड़ो। अब असां मां जेको ॾिठो आहे असां 90% सिंधी न्याणी जो हक़ खाई था वञूं। छा था जवाब ॾियनि? असां ॾाज ॾेई छॾियो। ॾाज शरई कोन्हे। तव्हां लख जो ॾाज ॾेई हुनजी लखे रुपए जी मिल्कियत फबायो। जेको पीउ तव्हांजो मुंहिंजे बाबे जी मिल्कियत आहे, जेको पीउ मुंहिंजो आहे मुंहिंजी भेण जो उहो ई पीउ आहे, ॿियो त कोन्हे को। पीउ त कोन मटिबो आहे। मुड़ुस मरी वियो त ॿिए हंधि शादी कई मुड़ुस मटिजी सघनि था, पीउ त साॻियो रहंदो। भेण वठे ई कान्दी। ॿियो हिकिड़ो नओं ड्रामो असां भेण वठे ई कान्दी। ॾींस त वठंदी न। हाणे जॾहिं तूं भेण खे ॾींदे ई कोन त किथां वठंदी? मां न ॾींदोमांसि। और तूं कीअं न हिते न ॾींदे होॾां त ॾींदे। वो मूं तव्हांखे हर दफ़े किसो ॿुधायो। हिकिड़ो असां खैरपुर में मौलवी साहब दसियो जे असां वटि हिकिड़ी माई वई भाउ वटि चए था 8000 ॾे फ्रिज वठां, बाबे जो गंज माल अथई। नंढड़ा ॿार वठंदा, पाड़े पती खां बर्फ वठंदा, को बर्फ थो ॾियनि, को दड़का थो ॾियनि, ॾुखी थी लॻे। चए 2000 वठी त ॾियां। चए असां सुञा माण्हू ॿई खाई ईंदासीं, 2000 छा कंदा? 8000 ॾे फ्रिज ॾिसी आया। इहे बचड़ा जेको आहे दर दर न पिनंदा बर्फ लाइ, गर्मी लॻी पिया। भाउ ॾिनो जवाब, ॾुखारी थी मोटी आई। वॾो पुटु वेठो चए मां ॾे आवाज़। चए बा तुम्हारे मां में जवाब। चए मां जे दिल ॿधी त 10 फ्रिजूं अची वेंदियूं। पोइ ॾुखाइल जो ही चए बा तोखे इजाज़त आहे। हुन केस दाख़िल कयो। नाने जी मिल्कियत बाबे नाने जी धीउ आहे जॾहिं धिका खाईंदी अचे। हिकिड़ो पुटु सॼो खाइयो। हल जो फ़ैसिलो थियो, खजनि जो फ़सुल हो 12 लख पोड़ी गया। हो 8000 न पियो ॾिए त 12 लख ॾेई ॾह ॾींहं पाण ॿ टेक पइजी वियो मरी। अब मिल्कियत मां न्याणियुनि खे जेको शरई मसइलो ॿुधायो, उलमा इहो था चवनि त न्याणियूं छिके वठनि ॿाहिरनि खां। छो त भेण खे भाउ प्यारो आहे। भाउ भेण सां एतिरी मोहबत नथो करे जेका भाउ सम्झा थो। भेण भाउ लाइ तड़पे थी, भाउ नथो तड़पे। जेका भुंजी सम्झाए थी सघे थो भुलिजी बि सघां थो। ऐं न्याणीअ जो हिसो हिकुड़ो आहे, पुट खे ॿीणो थो मिले। धीउ खे हिकुड़ो, जे इते भेण खे 12 लख मिलिया, धीउ खे पुट खे 24 लख मिलिया हूंदा। पुट खे ॿीणो मिले थो। शरीयत जो हुकुम आहे त भाउ खे भेण बाह में सड़ंदे न ॾिसंदी। भाउ जेको मिल्कियत पीउ जी फबाए थो वञे, क़यामत जहिड़ी बाह में सड़ंदो। ए भेनरो पंहिंजे भाइरनि जूं सॼण ते उन्हनि खां हिसो वठो, छो त क़यामत जहिड़ी बाह में सड़न ते का हिते ई हिसो वठो न। भली कावड़ जी वञनि खैरा, जहन्नम में त न सड़न। मुफ्ती अब्दुल लतीफ हूंदो हिते पढ़ाईंदो नवाब शाह में। ऐं नंढो जे मां न्याणियुनि खे पढ़ाईंदा पोइ चवंदुसि ॿाहिरि चवंदा या मिल्कियत वठो या भाउ चओ, भाउ वठो। चवंदा पहिरीं मिल्कियत ॾे, पोइ हाणे भाउ थी पवंदे, को मसइलो न आहे। जहन्नम जी बाह खां भाउ खे त बचायो।